कीअं आहियो? उमेद आहे त ठीकु हूंदो। दोस्तो, अॼु असांजे दोस्त, असांजे भाउ, असांजे पीरी प्यारे फरहान अली संगड़ जी सालगिरह आहे ऐं उन सालगिरह जे मौक़े ते असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं घोटकी शहर में, जेका असां सालगिरह मल्हाए रहिया आहियूं ऐं इनशाला कुझु देरि में केक काटियो वेंदो। असां हुन जूं तयारियुनि में लॻा पिया आहियूं ऐं कुझु संगत असांजी पहुची वई आहे ऐं कुझु जेका आहे पोइना आहे, सो बसि उन्हनि जो इंतज़ारु आहे दोस्तनि जो। आए ये देखो लाल भाई संगड़ साहब घोटकी वाले, थैंक यू। ये रिजवान भाई है और ये हमारे अकील हैं। असांखे जंहिंजो इंतज़ारु हुयो, असांजा दोस्त मौजूदु आहिनि, हिन वक़्तु पहुची विया आहिनि। असांजो महिमान ख़ासि चीफ जेको आहे गेस्ट असांजो आहे आसिफ संगड़, जेको पंहिंजो वॾो क़ीमती टाइम कढी मस पहुतो आहे। पहिरीं पार्टी आहे जेको संगत जी आसिफ अॼु पुॻो आहे। Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you.
एंजॉय कर रहे हैं दोस्त हमारे, बहुत ही अच्छा एंजॉय किया है आज। आसिफ भाई कैसा एंजॉय किया है? बहुत मजा आया है। हाँ तव्हांजी बर्थडे कॾहिं आहे? साईं मुंहिंजी बर्थडे जी तारीख़ हिन वक़्तु गुज़री वई आहे। तारीख़ त हूंदी न का? साईं 20/4/1998, चोथों महीनो 20 तारीख़ माशाअल्लाह अॻिले साल 2022 में पंहिंजी बर्थडे मल्हाए पंहिंजो आलमी ॾींहुं मल्हाईंदासीं। साईं तव्हांखे केतिरो मज़ो आयो हिन में पार्टी में? आशर छा जो कयो अथव तव्हां मां सां? आशर कयो 7 तारीख़ ते, यादि ते साॻियो महीनो हले थो। ॾींहं घणे पे उहे? बिल्कुलु साईं, मूंखे हिन ॾींहं जो इंतज़ारु हुयो त प्लान करणा नी, तव्हां मां सां घणी कई हुई, सम्झे न।